वोट सां अरिड़हं वोट आया गैर हाज़िर रहिया कोन आया उनखे ख़बर ई त असीं उहे हारायूं पिया इन करे हाज़िर ई कोन थिया आहिनि। अच्छा हीअ जेको अॼु तव्हांखे कामयाबी मिली आहे इन हवाले सां तव्हां छा चवंदो? अलाह जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ये कामयाबी दोस्तनि जी आहे, मुंहिंजी कान्हे का, दोस्तनि जी आहे जिन साथ ॾिनो आहे उनजी कामयाबी आहे। अव्हांखे ज़रूरत छो पेश आई ख़िलाफ़ जेको आहे एतमादी रिथाइण जे लाइ? काउंसलर ने पेश कई जो न कमकार जे हवाले सां न कंहिंखे कम ते न हली हुनजी उन जो सबक मिलियो हुनखे जेको कमु न कंदो आईंदे कमु न कंदो इहा शहर थी हुन सां थियो आहे। अव्हांजा मुस्तक़बिल में कहिड़ा शहर जे लाइ प्रोग्राम आहिनि? छा छा असांजी अवलिन तरजीह आहे सैनिटेशन खे हूंदी। असांजो असली हिन जो कमु जेको आहे बल्दिया जो सैनिटेशन जो आहे, सफ़ाईअ जो आहे कमु, त सफ़ाई जो कमु करिणो आहे उनखे उन ध्यानु ई कोन ॾिनो ऐं हुन में अमलो बि तमामु घणो हो हुन वटि, उन बावजूद बि उनखे इस्तेमालु ई न करे सघियो आहे। माण्हुनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो? अल्हम्दुलिल्लाह असांजो बि साथ ॾींदा ऐं अल्हम्दुलिल्लाह गॾिजी सभु कमु कंदासूं, इंशाल्लाह तव्हांखे रिज़ल्ट सुठी ॾींदासूं। महिरबानी साईं। अवां इन बारे में जेका आई आहे जी इहो चवंदुसि त पोइ जेकर असांजे दोस्तनि जेके असांजी पीपल्स पार्टी जो उम्मीदवार नामज़द उम्मीदवार हो चाचा मुर्तज़ा, तो असांजे घर खां हटी करे पर पीपल्स पार्टी चाचा खे टिकट ॾिनी, उन ते जेको हुननि पोयां छुरो हयो वो पीपल्स पार्टी जी अॼु फतह थी है। पीपल्स पार्टी जो जेको असांजो चाचो इंशाल्लाह अॻियां हली कामयाबु थींदो पीपल्स पार्टी ते। अॼु पीपल्स पार्टी जे दोस्तनि जेके असांजा टिकट होल्डर हुआ टोटल, उन्हनि ॿी दोस्त असांजे इतादी शहरी जेके काउंसलर हुआ उन्हनि हुनखे लाथो हुन नाए लिए करे हुनखे लाथो अथनि ऐं इंशाल्लाह अॻियां उमेद था रखूं त पीपल्स पार्टी चाचा खे टिकट ॾींदी। इंशाल्लाह चाचा शहर जी ख़िदमत कंदो, शहर जे अवाम सां तावन रखंदो, सफ़ाई में हर शइ। अच्छा जेके पुठियां 3 साल गुज़री विया जेको हीउ दौरु हलियो इन में तरक़ियाती कमनि जे हवाले सां पैसा जेके आया पिया उन्हनि जे हवाले सां या मुख़्तलिफ़ जेके उन में एॾी ॾाढाई थी जो तव्हां पाण भले रिकॉर्ड ॾिसनि सॼी पंहिंजो टिंडो आज़म जा शहर ई पीपल्स पार्टी जे जेके असांखे कया त रिकॉर्ड ॾिसंदा असांजे जेके पीपल्स पार्टी जा जेके बि काउंसलर हुआ हिकिड़ा मुंतख़िब थी आया, ॿिया जेके रिज़र्व सीट ते हुआ उन्हनि खे हिकिड़ी स्कीम न ॾिनी हुई इन 3 सालनि जे दौरान। ईअं जीअं असीं पीपल्स पार्टी जा न आहियूं ऐं पीपल्स पार्टी जी जेके दोस्तनि असां सां कयो उहो तव्हांखे सॼे शहर वारनि खे ख़बर आहे त पीपल्स पार्टी जा जेके बि कैंडिडेट हुआ काउंसलर उन्हनि खे हिकिड़ी स्कीम न ॾिनी हुई। उन्हनि पाण में गॾिजी सॼी विरायूं, जेको इजलास महीने में हिकिड़ो ज़रूरी घुराइणो हो उन्हनि साल में हिकिड़ो इजलास घुरायो, नाइजादी थी, काउंसलरनि बि ॾिठो, हुननि जे इतादिन काउंसलरनि ॾिठो त हुननि सां बि नाइजादी थिए पई, उन्हनि जो जेको रिज़ल्ट आहे तव्हांजे साम्हूं। अच्छा जेके दोस्त टुटी तव्हां सां शामिल थिया आहिनि इन हवाले सां त उन्हनि जो लाइ तव्हां छा करो? उहो बि असां उन्हनि खे गॾिजी रखंदासूं, गॾिजी उन्हनि खे हलाईंदासूं। उन्हनि असांखे हिन टाइम ते ॾुखे टाइम ते साथ ॾिनो आहे ऐं पीपल्स पार्टी जे अगेंस्ट जेको कैंडिडेट हो उनखे उन्हनि लाइन में असांजी मदद कई आहे त यकीनन उहे असां सां जेके ॿिया दोस्त पीपल्स पार्टी जा गॾु आहिनि त हू बि उन्हनि खे उन जी साॻिए तरीक़े सां रखंदासूं, उन जी तरीक़े सां भाईंदासूं। महिरबानी। पास थी आहे इन हवाले सां तव्हां छा चवंदो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टी इहा सीट हुई जंहिं ते तव्हां ॾिठो त कहिड़े तरीक़े सां गद्दारी करे कुझु माण्हुनि इहा सीट करण जी कोशिशि कई आहे। पीपल्स पार्टी पहिरीं बि हुई, अॼु पीपल्स पार्टी आहे ऐं असांखे कामयाबी मिली आहे। ऐं 2000 में बि उन्हनि माण्हुनि इहा ई कोशिशि कई ज़िले नाज़मी विझायूं पीपल्स पार्टी खां ऐं हींअर बि उन्हनि फंक्शन वारनि ऐं हिननि मिली करे असांजे कुझु दोस्तनि इहा सीट ॾिनो जेका जमा इस्लामी आहे असां अॼु पीपल्स पार्टी वापसि थिए जंहिंजी असांखे ख़ुशी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन चेयरमैन जे वजह सां असांजे टिंडो शहर खे तमामु घणो नुक़सानु पियो आहे, माली नुक़सानु थियो आहे, ज़ाती नुक़सानु थियो आहे। अॼु उन रिज़ल्ट इहा ई आहे जो पंहिंजा काउंसलर बि असां सां गॾु आहिनि। असीं हू मिली करे इंशाअल्लाह ताला शहर जी ख़ुदि ख़िदमत कंदासूं, सफ़ाई सुथराई में ताचे सां ॿांह ॿेली थी जेतिरो बि असांखे वस में हूंदो इंशाअल्लाह ताला असीं टिंडो में ख़ुशत बणाईंदासीं।